जो रवासी आहियां। मूं हिकु साल अॻु पंहिंजी ॻोठ जी बिरादरी जे नारी शबाना सां सिटी कोर्ट कराची में शादी कई हुई, जंहिंते मुंहिंजी बिरादरी वारा नाराज़ थी मुंहिंजे ॻोठ ते हमिलो कराए मुंहिंजा 20 घर ॾाराए तक़रीबन करोड़नि रुपयनि जो मुंहिंजो नुक़सानु करायो। इन खां पोइ 3 महीननि खां पोइ मुंहिंजे घर नीलम कॉलोनी कराची में मुंहिंजे घर ते मुंहिंजी गैर मौजूदगी में हमिलो कराए मुंहिंजी घरवारी खे अगवा करे विया, जंहिंजी पटिशन मूं सिटी कोर्ट में कराई। ऐं यादि रहे त मुंहिंजी घरवारी प्रेगनेंट हुई, जंहिंजो मेडिकल सर्टिफिकेट मूं वटि पिणु मौजूदु आहे। उन खां बाद मुंहिंजी घरवारी खे बेदर्दी सां जेको आहे मुंहिंजे 8 महीननि जो जेको आहे ॿारु उन्हनि राजकुमारी जी हॉस्पिटल में उन्हनि ज़ाया कराए छॾियो। उन खां बाद ॿ ॾींहं अॻु मुंहिंजी घरवारी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। मां चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध SP घोटकी ऐं इमरान ख़ान खां मुतालबो थो कयां त मुंहिंजी घरवारी जे क़तल में मुलविस तमामु जवाबदारनि ख़िलाफ़ जेका आहे कार्रवाई कई वञे। SSP घोटकी ऐं SHO जरवार जेको आहे उन्हनि जी विगार अथवनि ऐं उन्हनि 2 माण्हुनि जे ख़िलाफ़ जेको आहे FIR कई आहे। मूं SSP घोटकी खे सोशल मीडिया जे थ्रू जेको आहे 15 माण्हुनि जा नाला ॾिना आहिनि, जेके इन माल ताईं को एक्शन कोन्हे खयो, ना का बि गिरफ़्तारी अमल कई आहे। मां इन FIR जी मज़म्मत कयां थो ऐं मां SSP घोटकी खां इहो मुतालबो कयां थो त मुंहिंजी घरवारी जे क़तल में जेके मुलविस माण्हू आहिनि मां उन्हनि जा नाला मां SSP घोटकी खे सोशल मीडिया जे थ्रू ऐं अख़बारनि जे थ्रू ॾेई चुको आहियां। मुंहिंजी घरवारी जे क़तल में मुलविस असल जेके जवाबदार आहिनि उन्हनि जा नाला 15 नाला आहिनि मूं सोशल मीडिया जे थ्रू SP खे ॾिना आहिनि। SSP घोटकी संदसि बिगाड़ थो वहे ऐं को बि हिन माल ते न गिरफ़्तारी थी आहे, न संदसि उन्हनि का FIR बि कई। FIR जेको उन्हनि जे चवण मुताबिक़ ऐं पैसा वठी करे SHO अब्दुल वहीद भुट्टो जेको आहे जरवार थाणे ते उनजी ड्यूटी आहे, उन पैसा वठी करे सिर्फ़ु 2 माण्हुनि जे ख़िलाफ़ FIR कई आहे। इन्हनि 15 माण्हुनि जी मीटिंग थी आहे, जिन्हनि में मशवरो करे मुंहिंजी घरवारी खे क़तलु करायो आहे। मुंहिंजो हिकु क़तलु न, मुंहिंजा 2 क़तल थिया आहिनि। मुंहिंजो ॿार बि संदसि उन्हनि क़तलु कयो आहे। मां तमामु बस वारनि इदारनि खां अपील थो कयां त मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजे ॿार जे क़तल में मुलविस तमामु जवाबदारनि ख़िलाफ़ FIR कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं सोशल मीडिया जे तमामु दोस्तनि सां मां अपील थो कयां त मुंहिंजी मदद कई वञे ऐं मूंसां हिन वक़्तु को बि दुख में शरीक कोन्हे। मां तमामु सोशल मीडिया जे दोस्तनि खे अपील थो कयां त मां न बुज़दिल आहियां, न मां कंहिंखां डिॼण वारो आहियां। मां पंहिंजी घरवारी जे क़ातिलनि खे आख़िरी हद तक पहुचाइण लाइ तयारु आहियां। मां